जी दोस्तों असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहे आहिनि असांजा लीनियर इक्वेशन ते। हाणे 6 प्रॉब्लम्स ऑलरेडी मां तव्हांखे सेखारे चुको आहियां। उमेद आहे त उहे तव्हांखे सम्झ में आया हूंदा। जेकॾहिं तव्हांखे सम्झ नथा अचनि तव्हां कमेंट में जेको आहे पुछी सघो था। हाणे हे जेको असांजो प्रॉब्लम 7 नंबर आहे, त हाणे हिन प्रॉब्लम में असांखे छा फाइंड करिणो आहे? चयो त असांखे एक्स फाइंड करे ॾेखारियो। छा फाइंड करे ॾेखारियो? असांखे एक्स। हाणे असांखे जेको फाइंड करिणो आहे दोस्तो उहा असांखे फाइंड करणी आहे असांखे दोस्तो एक्स। हाँ जैसे असांखे जेका गिवन आहे उहा आहे x/4। x/4 जेका आहे असांखे उहा गिवन आहे। x/4 दोस्तों असांखे गिवन आहे। जॾहिं असांखे जेका फाइंड करणी आहे उहा फाइंड करणी आहे असांखे एक्स। त दोस्तों हाणे एक्स ईअं फाइंड थींदी त हे जेके असांजा 4 आहिनि, हाणे इन 4 मां असांखे जान छॾाइणी आहे। हाणे कीअं जान छॾींदासीं? त मां ऑलरेडी तव्हांखे ॾसे चुको आहियां त जेका असां का बि शइ हिते जेका बराबरि जे हिन पासे आहे, बराबरि जे हिन पासे आणींदासीं त उनजी जेका निशानी उहा छा थींदियूं? चेंज थींदियूं। जेकॾहिं उहे असांजूं प्लस जूं त उहे माइनस ई थींदियूं, ऐं जेकॾहिं उहे माइनस जूं आहिनि त प्लस ई थींदियूं। ऐं जेकॾहिं का शइ वंड में आहे त उहा ज़र्ब में हलींदी, ऐं जेकॾहिं का शइ असांजी ज़र्ब में आहे त उहा छा में हलींदी? असांजी वंड में हलींदी। त दोस्तों हाणे हिते जेके असांजा हे ॾिसो 4 हे असांजा जेके गिवन आहिनि, हे 4 त इहो ॾिसो असांजा छा में आहिनि? वंड में आहिनि। माना हे जेके 4 असांजा गिवन आहिनि उहे छा में आहिनि? असांजा वंड में आहिनि। त हाणे दोस्तों जेका शइ वंड में हुजे ऐं बराबरि जे हुन पासे वेंदी त मां ऑलरेडी तव्हांखे ॾसे चुको आहियां त वंड वारी शइ छा में हलींदी? असांजी ज़र्ब में हलींदी। त दोस्तों हाणे कीअं थींदो? x/4 इज़ इक्वल टू 3। त हाणे हे जेको आहे हिन पासे हली वेंदो। x इज़ इक्वल टू 3। हाणे हे दोस्तों ॾिसो छा में आहे? असांजो वंड में आहे न। हे 4 वंड में आहे त बराबरि हिन पासे ईंदो असांजो ज़र्ब में थींदो। त x इज़ इक्वल टू 3 चौको 12। त दोस्तों असां जेको आहे हाणे एक्स जो जेको वैल्यू मिलियो उहो मिलियो असांखे 12। जॾहिं असांखे जेको गिवन हुयो x/4 हुयो, असांखे फाइंड करिणो हुयो एक्स, जेको असां हिते फाइंड करे चुका आहियूं। त दोस्तों एक्स जेका बराबरि जे असांजे 12 जे बराबरि थी। त दोस्तों उमेद आहे त हे प्रॉब्लम तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। जी दोस्तों असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहे लीनियर इक्वेशन ते। त हाणे जेको आहे 7 प्रॉब्लम तव्हांखे मां ऑलरेडी ॾसे चुको आहियां लीनियर इक्वेशन ते। हाणे हे जेको असांजो आहे 8 नंबर प्रॉब्लम आहे। हाणे हे 8 नंबर प्रॉब्लम कीअं थींदो दोस्तों? जेके पोयां प्रॉब्लम आहिनि उन्हनि वांगुरु ई थींदो, जेको आहे सिंपल आहे, परेशान थियण जी ज़रूरत न आहे। त हाणे हे जेको आहे असांजो प्रॉब्लम कीअं थींदो अचो ॾिसूं। त दोस्तों असांखे जेको आहे हिते फाइंड करिणो आहे एक्स। असांखे जेका आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एक्स फाइंड करिणो आहे। जॾहिं हिते असांखे छा मिलियल आहे? 6x+1। त हाणे दोस्तों हाणे हे जेके असांजा 6 ऐं जेको आहे 1 आहिनि, हाणे इन जेको आहे असांजे लाइ डिस्टर्बेंस क्रिएट कई आहे। जॾहिं त हाणे असांखे फाइंड करिणो आहे एक्स, त हाणे हे 1 ऐं जेको आहे 6 इहे जेको आहे असांजे लाइ प्रॉब्लम आहिनि। हाणे इनखे कीअं ख़तमु कजे दोस्तों अचो ॾिसूं। त 6x+1 इज़ इक्वल टू 49। त दोस्तों त 6x बराबरि थींदी असांजी 49 - 1। हाणे दोस्तों जेको आहे सो मां ऑलरेडी तव्हांखे ॾसे चुको आहियां त हे जेको हिते प्लस जो आहे त हिते मां दोस्तों छा रखियो आहे? माइनस रखियो आहे। हाणे इहो माइनस जो दोस्तों इन करे रखियो आहे त मां ऑलरेडी तव्हांखे ॾसे चुको आहियां त जॾहिं का बि असांजो वैल्यू हुजे, इहो नंबर हुजे, त उहो बराबरि जे हुन पासे वेंदो असांजो छा थींदो? प्लस जो हूंदो त माइनस जो थींदो, ऐं जेकॾहिं माइनस जो हूंदो त असांजो छा थींदो? प्लस जो थी वेंदो। त दोस्तों हे जेको असांजो प्लस जो हे ॾिसो छा जो थी वियो? माइनस जो थी वियो। त 6x इज़ इक्वल टू 48। त दोस्तों हाणे हिते जेको आहे सो असांखे छा मिलियल आहे? 6x इज़ इक्वल टू 48। त जॾहिं असांखे हिते फाइंड छा करणी आहे? असांखे एक्स फाइंड करणी आहे। त हिते वरी जेको मसइलो कयो आहे असांजे लाइ उहो कयो आहे 6। त हाणे इन 6 खे कीअं ख़तमु कयो वञे? त मां ऑलरेडी तव्हांखे ॾसे चुको आहियां त जॾहिं का बि असां जेको आहे अंग बराबरि जे हुन पासे जेको आहे क्रॉस कंदा आहियूं त उहो जेकॾहिं असांजो ज़र्ब जो हूंदो आहे त उहो छा जो थींदो? असांजो वंड जो थी वेंदो। त हे ॾिसो दोस्तों त हिते जेको 6 हे असांजो छा में आहे? ज़र्ब में आहे एक्स सां। त हाणे हे जेको आहे सो बराबरि जे हुन पासे वेंदो त असांजो छा में थींदो? वंड में थी वेंदो। त एक्स दोस्तों हिते ई पई हुजे, एक्स इज़ इक्वल टू 48/6। त हे ॾिसो दोस्तों ज़र्ब में इहो हिन पासे छा में थी वियो? असांजो वंड में थी वियो। त दोस्तों एक्स इज़ इक्वल टू 1 × 6 = 8 × 48। एक्स जेका असांजी बराबरि आई दोस्तों उहा आई 8 जे बराबरि। त दोस्तों उमेद आहे त हे जेको सम्झ में आयो हूंदो।